सिंधु सभ्यता ते तहक़ीक़ कंदड़ माहिरनि ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में पाण अॼु हेनरी कज़न्स बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। बरतानवी आर्कियालॉजिस्ट हेनरी कज़न्स आर्कियालॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जो सुपरिटेंडेंट हुयो। संदसि जनम 13 सेप्टेम्बर 1854 ते स्कॉटलैंड जे शहर पेसली में थियो। पाण बरतानिया जे शहर कैंट में 5 नवंबर 1933 ते दिल जो दौरो पवण सबबि लाॾाणो कयो। पाण सिविल इंजीनियरिंग ऐं बिल्डिंग कंस्ट्रक्शन जो माहिर हो। पाण सुठो फोटोग्राफर ऐं मुसवर हो। हिन 1874 में बरतानवी हिंद सरकार तरफां मुंबई जे सर्वे लाइ ख़िदमतूं सरंजाम ॾिनियूं। कज़न्स 16 नवंबर 1881 ते इंडिया जे आर्कियालॉजिकल सर्वे डिपार्टमेंट में मुलाज़मत इख्तियार कई। हिन आर्कियालॉजिकल सर्वे डिपार्टमेंट में मुलाज़मत दौरान हितां जे मक़ामी माण्हुनि खे सर्वे ऐं ड्राफ्टिंग बाबति तरबियत ॾिनी। कज़न्स खे फेब्रुआरी 1906 आर्कियालॉजिकल सर्वे वेस्टर्न सर्किल पूना में सुपरिटेंडेंट मुक़ररु कयो वियो। बरतानवी सरकार तरफ़ां खेसि आर्कियालॉजी शोबे में ख़िदमतुनि जे बनता तौर मई 1900 में केसर हिंद जो ख़िताब ऐं गोल्ड मेडल ॾिनो। हेनरी कज़न्स इंडिया समेत सिंध जे क़दीम आसारनि ते बेबाह तहक़ीक़ कई ऐं इन मुतलिक़ संदसि केतिरा ई किताब लिखियल आहिनि। पाण 13 सेप्टेम्बर 1910 ते सरकारी मुलाज़मत तां रिटायरमेंट हासिल कई।